सिजावल मां ख़बर आहे अवां ताईं पहुचाएं पिया। इम्तियाज़ मेमण की रिपोर्ट मुताबिक़ सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिजावल ज़िले के बरसात ऐं ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो, रिलीफ कैंपेन ऐं मनार की हिफ़ाज़ती बंद जो दौरो करे सूरत हाल जो जाइज़ो वरितो। सिंध के वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सिजावल ज़िले के मनार के ॿियनि हिफ़ाज़ती बंदनि जो दौरो करे पानी के वहिकरनि जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते ॿोलाणी बंगले वटि मीडिया सां ॻाल्हाईंदे हिन चयो त असां पाकिस्तान समेत ॿाहिरियुनि मुल्कनि मां जेको भी सामान ख़रीद करे सघूं था उन जी ख़रीदारी कई आहे, पर फैक्ट्रियुनि जी गुंजाइश एतिरी आहे जो असां उन्हनि खे पूरो करे रहिया आहियूं। हिन वक़्तु यूटिलिटी स्टोर्स, कारपोरेशन ऐं प्राइवेट सेक्टरनि ऐं ॿियनि हंधनि तां पूरे सिंध में रोज़ानो जे बुनियाद ते 50 खां 60 हज़ार राशन बैग्स वसूल थी रहिया आहिनि, जेके मरहलेवार बरसात मुतासिरीन ताईं पहुचाया पिया वञनि ऐं समूरी बरसात मुतासिरीन ताईं पहुचण जी कोशिश कई पई वञे। गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल पारां कयल ट्वीट बाबति पुछल सवाल के जवाब में सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल अहिड़ी का भी ट्वीट नाहे कई आहे। हिकु जमायत आहे जेका इहा कूड़ी ट्वीट हलाए रही आहे। अक़वाम मुतहिदा जे जनरल सेक्रेटरी सॼो ॾींहुं मूं सां गॾु इहा का भी ख़बर मुकमल तौर ते ग़लति ऐं बेबुनियाद आहे, जॾहिं त सिंध जे जनरल सेक्रेटरी पाकिस्तान जा अवाम पूरी दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि पारां कयल ख़राब माहौल सबबि भोॻे रहिया आहिनि। सॼी सिंध पाकिस्तान जी मदद करणु घुरिजे। उन मौक़े ते ज़िले सदर रईस मोहम्मद अली ख़ान मलकानी, अॻूणो ज़िला नाज़िम सैयद शफ़क़त हुसैन शाह शिराज़ी, MNA सैयद अयाज़ अली शाह शिराज़ी, डिप्टी स्पीकर रियाना लगारी, मावनी ख़ुसूसी MPA सैयद रियाज़ हुसैन शाह शिराज़ी, MPA शाह हुसैन शाह शिराज़ी, MPA हेर सऊद, डिप्टी कमिश्नर सिजावल शहरियार गुल मेमणे, मुख़्तलिफ़ खातनि जा ॿिया ऑफिसर पिणु मौजूदु हुया।